सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। तंहिंजे करे जेकॾहिं असां चाहियूं था असां वॾा थियूं, जेकॾहिं असां चाहियूं था असां वॾा हुजूं, कॾहिं बि के नंढे साम्हूं कुझु ग़लति न कयो। जंहिं ॾींहुं ग़लति कयोसीं उन ॾींहुं पंहिंजी इज़त कई। जंहिं ॾींहुं ग़लति हलियासीं, जंहिं ॾींहुं ग़लति अपनायोसीं, जंहिं ॾींहुं कुझु ग़लति कयोसीं, उन ॾींहुं बाक़ी कुझु न रहंदो। वॾे थियण जो मक़सदु आहे नंढनि जे साम्हूं पंहिंजो पाण खे वॾो करे साबित करो। कहीं भी मोड़ ते आयो, कहीं भी पोस्ट ते आयो, घर में हो, ॿाहिरि हो, कारोबार में हो, कंहिं पद ते हो, कहीं पोस्ट ते हो, जिते बि त नंढनि खां वॾा हो, उते पंहिंजो पाण खे वॾो साबित करे रखो। जंहिं ॾींहुं साबित न कयो वियो उन ॾींहुं कमु लही वेंदो। वॾो मञण जो नंढनि जो कमु न आहे। उहे असांखे वॾो मञनि, जेको असां आमतौर सम्झंदा आहियूं मां वॾो आहे, वॾो सम्झे न। वॾे थियण जो मक़सदु आहे असां पंहिंजो पाण खे वॾो बणाए करे रखूं, वॾो थी करे रखूं। जंहिं ॾींहुं असां वॾा थी करे रहंदासीं उन जा सभु पंहिंजो पाण नंढा थी वेंदा, जेके बि आहे। जंहिं ॾींहुं असां वॾा न थियासीं, सभु नंढा वॾा थी वेंदा, हावी पइजी वेंदा, असां कुझु बि न करे सघंदासीं, कुझु न ॻाल्हाए सघंदासीं। तंहिंजे करे असां सभु जेके बि आहियूं, माउ पीउ, ॾाॾा ॾाॾियूं, भाउ भेणियूं, जेके बि आहियूं, ससु निणानियूं भॼाइयूं, जेके बि आहियूं, जेके बि असां पंहिंजे नंढनि खां वॾा आहियूं, असां पंहिंजो पाण खे ॾिसूं वाकई उनजी नज़र में असां वॾा आहियूं या न। उहे असांखे वॾो सम्झनि था या न। ऐं वॾे थियण जो मक़सदु वॾो इख़लाक़, किरदार, सभु असांजो बहितर हुजणु खपे। तंहिंजे करे जीअं घर में ॿार अचे, ग़लति चीज़ूं सभु ख़तमु थियणु खपनि, सभु चङियूं चीज़ूं अचणु खपनि, सभु कुझु पंहिंजो ॻाल्हाइणु, अंदाज़, तौर तरीक़ो, हलणु, प्यार, मोहबत, सभु कुझु बहितर थियणु खपे। हिकदमि पंहिंजी सोच ख़तमु। इन करे कुदरत असांखे नेचुरली अहिड़ो बनायो आहे, जीअं ई ॿार पैदा थींदो आहे, जीअं सिर्फ़ु पेट में ईंदो आहे, उन वक़्तु ई पंहिंजूं ख़ुशियूं पूरियूं थियणु शुरू थी वेंदियूं आहिनि। सभु ॿार ॾे जंहिंजो मक़सदु इहो आहे, कुदरत जो पैगाम हूंदो आहे, हाणे पाण खे छॾे करे ॿार खे बणायो, ॿार खे ठाहियो। हाणे पंहिंजी सोच खे, पंहिंजी मनमानी खे छॾो, पंहिंजी मर्ज़ियुनि खे छॾो। हाणे तव्हांजो फर्ज़ु बणंदो आहे, मां इंसान बणाए करे मोकिलियो आहे, तव्हां इंसान खे बणायो, मां इंसान पैदा कयो आहे। ऐं इंसान बणाइण जे लाइ असांखे इंसान बणिजणो बि पवंदो। ऐं इंसान बणिजण जे लाइ असां नंढे जो जॾहिं चवंदासीं मुंहिंजो पीउ आहे, ॾाॾो आहे, कुझु बि आहे, चाचो आहे, मामो आहे, कुझु बि आहियां, उन खां वॾो आहे, त मूंखे पंहिंजो पाण खे वॾो साबित करणो पवंदो। असां वॾा थींदासीं त नंढनि खे बणाईंदासीं, वॾा थींदासीं न त नंढनि खे कीअं बणाईंदासीं। असां चवंदासीं असांजो पुटु आहे, असां पीउ थी ॾेखारींदासीं त पुटु थींदो न। अगरि पुटु पीउ न थींदासीं त कीअं पुटु थींदो। छड़ो नाले जा पीउ ॾाॾा, नाले जा वॾा, इहा हक़ीक़त में वॾा असां सभिनी खे ॾिसणो पवंदो। तंहिंजे करे हक़ीक़त में ॿार जी पैदाइश कुदरत जो हिकिड़ो अज़ीम तोहफ़ो हूंदो आहे, एॾी वॾी रहमत हूंदी आहे, जेको असांखे ॿार ॾेई करे असांखे इंसान बणाईंदो आहे, असांखे इंसानियत संभालींदो आहे। ॿार जे लाइ जेको प्यार हूंदो आहे, इज़त हूंदी आहे, उकीर हूंदी आहे, उनखे कुझु बणाइणु चाहींदा आहियूं, उनखे ग़लति ॾिसणु न चाहींदा आहियूं,
उनजे पोइतां मक़सदु सिर्फ़ु इहो हूंदो आहे त मालिक असांखे ॿार जी रहमत ॾिनी आहे, हुन ॾिनुमि ॿार आहे पर असांखे वॾो बणाए रखियो अथई। असांजी फिक्र में हुजे अॻु में असां पुट हुआसीं, जीअं ॿार ॼायो उन ॾींहुं असां पियो थी वियासीं। अॻु में असां पीउ हुआसीं, जीअं ॿार ॼायो असां ॾाढा थी वियासीं। असांजी डिग्री वधी घटी थोरे। जेसि ताईं असांजो ॿार न हूंदो एसि ताईं असां पुटु पीउ कोई असांखे थोरी चवंदो। पर जंहिं ॾींहुं ॿार ॼायो असां पीउ बणिजी वियासीं, असां माउ बणिजी वियासीं। जंहिं ॾींहुं असांजे ॿार खे ॿार ॼायो असां ॾाढा बणिजी वियासीं। असांजी इज़त मान शान वधियो, असांजी बुज़ुर्गनि में अची वियासीं, इज़त वारनि में सॼी काउंट थी वियासीं। तंहिंजे करे ॿार असांजी इज़त मान शान वधाईंदो आहे, घटाईंदो थोरे आहे। उन कुदरत असां ते एतिरी रहमत कई, असांखे वॾो बणाए रखियो, असां एतिरो करूं पंहिंजो पाण खे वॾा बणिजी करे ॾेखारियूं, पंहिंजो पाण खे वॾो थी करे ॾेखारियूं। एतिरो कमु असांजे में फ़र्ज़ु बणंदो आहे।